बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अवां ॾिसी रहा आहियो शौकत हुसैन चैनल यूट्यूब चैनल आहियां शौकत हुसैन चैनल। दोस्तों अॼु असां सिंध जे मशहूर नात ख़ान फ़क़ीर मोहरम अली ॾाहिरी इदरीसी जूं 5-6 नातूं रिकॉर्ड कयूं आहिनि जेके तमामु जल्द अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं। ऐं तव्हां दोस्त असांखे कमेंट में ज़रूरु पंहिंजी राय खां आगाह कंदव अव्हांखे असांजो कमु कीअं पियो लॻे। मूंसां गॾु आहे हींअर शाइर अहल सुन्नत ग़ुलाम हैदर भुगो साहब साईं शाहपुर जानिया जे बारे में बि साईं हिकिड़ो शेर लिखियो आहे जेको इंशाअल्लाह तव्हांखे वणंदो। जेके हालात आहिनि जेके हिते हालात हलनि पिया था इलाइक़े मसइला हूंदा आहिनि अस्पतालुनि जा रोडनि रस्तनि जा उहे बि साईं पंहिंजे हिकिड़े नात में शेर में बयानु कया आहिनि। उहे फ़क़ीर मोहरम इदरीसी ॾाहिरी पाण पढ़िया आहिनि पंहिंजे प्यारे आवाज़ में। साईं खां वीचार वठंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तमामु ॾाढी ख़ुशी थी महबूब साईं जो असांजो प्यारी प्यारो दोस्त साईं उमर शौकत साईं परे खां कही आयो ऐं सरकार जूं नातूं असां रिकॉर्ड कयूं। शाहपुर जानिया जे बारे में बि साईं हिकिड़ो शेर लिखियो आहे कैमरामैन फोकस बि ॾेखारियो शौकत हुसैन चालियो ऐं शौकत साईं सोनी जेके गॾिजी आया दोस्त तमामु शुक्रगुज़ार उन्हनि जा ऐं तमामु ॾाढी महिनत था कनि। ॾाढो सुकून आयो असांखे। अल्हम्दुलिल्लाह सरकार जूं नातूं आहिनि इंशाअल्लाह जल्दी अपलोड कयूं ऐं दोस्तनि खे सब्सक्राइब कंदा कमेंट कंदा लाइक कंदा। मूंसां गॾु जेको आहे सो फ़क़ीर वहीद क़ादरी असां सां गॾु आहिनि। साईं जन जी बि हिकु नात असां पंहिंजे चैनल जे लाइ रिकॉर्ड कई आहे जेका अव्हांखे जल्द मिलंदी। साईं सां गुफ़्तगू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। माशाल्लाह साईं शौकत साईं जन आया असां वटि हली शाहपुर जानिया में ऐं असांजा दोस्त असांजा प्यारा भाइर बि आहिनि ऐं उन जी शाइरी आहे ग़ुलाम हैदर भुगो साहब जन तमामु बहितरीनु शाइरी ऐं नौजवान आहे ऐं असांजे लाइ फ़ख़्रु आहे जेका असांजे शहर में ऐं शहर शाहपुर जानिया ते बि साईं जन शेर ठाहिया आहिनि तमामु यानी तव्हांखे वणंदा उहे लफ़्ज़। ऐं साईं जन जो चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो ऐं लाइक ऐं शेयर कयो वधि खां वधि। फ़क़ीर ग़ुलाम हैदर जी जेको असां आस्थाने ते अॼु मौजूदु आहियूं सभु इहे संदनि जूं मोहबतूं आहिनि असांखे ईअं कॾहिं न कॾहिं इहा कचहरी कोठाईंदा आहिनि मोहबत हूंदियूं आहिनि पर उन में असांजी कचहरी में हूंदो ईअं आहे त असांजी थींदी नात ई रिकॉर्ड छो जो असांजी कचहरियूं बि आहिनि असांजो यार बि आहे असांजी मोहबत बि आहे सिलसिलो सॼो उहो जुड़ियल आहे। असां गॾु आहे मोहम्मद इतार भुट्टो जेको असां दोस्त असां सां गॾु आहे रिकॉर्डिंग में शामिल आहे। साईं खां वीचार वठंदा। अल्हम्दुलिल्लाह अॼु जुमतुल मुबारक जो मुबारक ॾींहुं आहे उन ते हीअ रिकॉर्डिंग थी आहे। तमामु बहितरीनु नात रिकॉर्ड थिया आहिनि फ़क़ीर ग़ुलाम हैदर भुगो साहब जिन जी शाइरी ऐं उन सां गॾो गॾु फ़क़ीर शाहिद हुसैन ताहिरी साहब जिन जी बि शाइरी तमामु बहितरीनु। साईं ग़ुलाम हैदर भुगो साहब हिन शहर शाहपुर जानिया जे हालात खे ॾिसी उन ते तमामु नसीहत आमूज़ काफ़ी शेर लिखिया आहिनि जेके अव्हांखे फ़क़ीर मोहरम अली ॾाहिरी इदरीसी साहब जे आवाज़ ऐं अंदाज़ में मिलंदा। ऐं तव्हां फ़क़ीर शौकत हुसैन चांडियो जो यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो लाइक कयो बेल आइकन कयो ऐं शेयर कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार कयो। ख़ुसूसन अल्लाह जी रिज़ा ख़ातिर अल्लाह जे रसूल जी रिज़ा ख़ातिर ही जेके जलसा आहिनि उन्हनि प्रोग्रामनि जी रिकॉर्डिंग करे थो नातनि जी ख़तीबनि जी रिकॉर्डिंग करे थो। अल्लाह ताला साईं यारनि खे शादो आबाद रखे। साईं यारनि सां गॾु आहे कैमरामैन फ़क़ीर शौकत अली सोलंगी उनखे बि अल्लाह ताला शादो आबाद रखे। शुक्रगुज़ार आहियां सना छॾी स्टूडियो जो पाण मूंसां गॾु ख़िदमतूं अंजाम ॾियनि पिया ऐं कैमरामैन हींअर जेको मुंहिंजो आहे शौकत अली सोलंगी साहिबु मां उनजो थोरा त पाण फ़क़ीर तबियत जो मालिक आहे असां सां गॾु हूंदो आहे छो जो हीउ सना ख़ानी जो कमु आहे। हीउ कमु लालच वारो न आहे न को इन हिसाब हीउ दीनी कमु आहे जेके घड़ियूं कढूं था। अॼु जुमे जो ॾींहुं वरी महबूब जी सना ऐं वरी उहा कचहरी उनखां पोइ वरी जुमे जो ॾींहुं भलारो असांजे लाइ इहा ई वॾी सादत आहे। ऐं वरी ॿिए नात ख़ान मिलण ताईं असांखे इजाज़त ॾींदा इंशाअल्लाह वरी कंहिं सुठे नात ख़ान सां असां मुखातिब थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।